बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। खुदा ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि आबाद रखे, तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में खुदा ताला बरकत अता फरमाए ऐं महिरबानी करे तव्हां पंहिंजी औलाद ते तवजो ॾियो, छोकरनि जी सोहबत ते नज़र रखो। अगर छोकरा तव्हांजा ग़लति सोहबत में अची विया तव्हांजे लाइ बि तकलीफ़ थींदी ऐं तव्हांजे पाड़े वारनि जे लाइ बि तकलीफ़ थींदी। तंहिंजे करे छोकरनि ते पंहिंजे नज़र रखो, पंहिंजी न्याणियुनि सां क़ुर्ब ऐं मोहबत सां हलो। छोकिरियुनि जी तालीम ते तव्हां तवजो ॾियो, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे, असांजो फ़र्ज़ु आहे जो पंहिंजी औलाद खे चङी तरबियत ॾियूं, जेतिरो थी सघे थो पढ़ाए सघूं। हे फ़र्ज़ु आहे असां ते। उन खां पोइ जॾहिं ॿार वॾा था थी वञनि पोइ उन्हनि जी पंहिंजी क़िस्मत आहे। असां पीउ माउ जो कमु इहो आहे जो ॿारनि खे टाइम ॾियूं, ॿारनि खे तवजो ॾियूं, ॿारनि खे गौर सां ॿुधूं, बजाए धड़को ॾियूं या उन्हनि खे कुटियूं। इहो ग़लति आहे। प्यार मोहबत सां थींदो। तव्हांखे अंदाज़ो हूंदो जिथे बि मां वञा थो मूंसां मुंहिंजी ॿई छोकिरियूं गॾु हूंदियूं आहिनि। कुझु माण्हुनि अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिं एतिराज़ु कयो जो तव्हां पंहिंजी न्याणियूं छोकिरियूं जमायत में छो था वठी वञो। उन्हनि खे मां इहो जवाबु ॾिनो, जॾहिं जमायत पंहिंजी न्याणियूं पंहिंजा ॿार असां वटि वठी ईंदा आहिनि त मां उन्हनि खे पंहिंजो ॿार सम्झां थो त मुंहिंजा ॿार बि तव्हांजा ॿार आहिनि।